मुझे घर में घिरी ऐं मुझे ही साम्हूं मुझे मथा हथियार सिधा कया अथई। मंसूर खान में कम आहे। मुझे पीउ जी बेइज्जती कई अथई। आमिर जाफर खान लाए तव्हां ख्याल कजो। हिते नाहे थींदो ॾिसण ते माण्हू मारींदा आहिनि। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुल्हाब जी नेक्स्ट एपिसोड में छा वाक़ई हाणे अचण वारी एपिसोड में सोडल वरी को वॾो क़दम खणण वारो आहे या मंसूर खान सां को सौदो करण वारो आहे। दोस्तों अचण वारी एपिसोड में छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा उदासी टीवी यूट्यूब चैनल खे। दोस्तों हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त मंसूर खान वटि वेंदा आहिनि तोतनि जा दोस्त पुनल वारा सौदो करण जे लाइ। त अली खान असां वटि आहे, असां तूं जीअं चवे। अली खान जो नालो न ॿुधाईंदा आहिनि, चवंदा आहिनि असां पैसनि ते माण्हू मारींदो जंहिंखे मारणो हुजे हुकुम कर। हू चवंदो आहे इहो कमु जाफ़र कंदो आहे, मां न कंदो आहियां, इहो असां हिते न आहे थींदो, हितां हलिया वञो। ऐं उहो अली खान जी असलियत न आहिनि ॿुधाईंदा। हुन ककर गुस्से में हूंदो आहे, सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो आहे पंहिंजे सौट राज़नि खे त मूंसां हीअ तादी सोडल कई आहे ऐं मूंसां हीअ हालत थी वई आहे, मूंखे बदिलो वठिणो आहे। राज़न चवंदो तकड़ि न कर, मिठण हुननि जे हथ में आहे, हुन सोडल बि छितो थियल आहे, कुझु ॾींहंनि जे अंदरि बदिलो वठी वठंदासीं। ॾिसंदो हाणे छा कयूं। ऐं होॾां शाहनवाज़ खान गेम खेॾंदो हाणे अली खान खे मराइण जी कोशिशि कंदो राज़न वारनि जे दर ते। जीअं मुराद खे पक पवे त इहो राज़न वारनि मारियो आहे या वरी अली खान खे मंसूर खान जे दर ते मराए उछलाईंदो। जीअं हुननि खे ख़बर पए मुराद वारनि खे इहो मंसूर खान जो कमु आहे। अहिड़े हिसाब सां हाणे शाहनवाज़ खान गेम खेॾंदो ऐं हुन में कामयाबु थियण जी कोशिशि कंदो ऐं इन झेड़े खे अञा वधाईंदो।